अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। खबर शामिल कंदा हलूं गढ़ी यासीन मां। मोर खान जतोई जी रिपोर्ट मुताबिक़ गढ़ी यासीन कोट दुरानी खां स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जे भाउ आगा शुजाउद्दीन खान दुरानी कोऑर्डिनेटर एडवोकेट इरफान अली अब्बासी तालका जनरल सेक्रेटरी जावेद खान दुरानी जी अगवानी मुख़्तलिफ़ यूसिफ जे उहिदेदारनि पार्टी वर्करनि ऐं जियालनि जा काफ़िला गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो वसीअ में शिरकत लाइ रवाना। ख़बरुनि जी दुनिया।